जय झूलेलाल। मुंहिंजो नालो विशाल हिमनाणी आहे। मां आणंद शहर जो निवासी आहियां ऐं मां 12हें दर्जे में पढ़ंदो आहियां। अॼु जो मुंहिंजो विषय आहे सिंधी ॿोलीअ जी अहमियत। भारत हिकु विशाल देश आहे जंहिंमें घणियूं ॿोलियूं ॻाल्हाइण वञनि। सिंधी ॿोली उन्हनि मां हिकु। हिन खे 1967 में 10 अप्रैल चेटीचंड जे पवित्र ॾींहं ते भारत जे संविधान में शामिलु कयो वियो हो। सिंधी ॿोलीअ जो मुख्य मर्कज़ सिंध वारो इलाइक़ो आहे, जेको देश जे विरहाङे वक़्तु हुन वक़्त जे हालातुनि खां मजबूर थी अटकल 12 लख सिंध हिंदू पंहिंजा अबाणा अजा छॾे भारत में लॾे आया। हुननि खे जिते जिते अजो ऐं रोज़गार मिलियो हुते ई ठाणो ठिकाणो करे वेठा। इन करे आहे गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश ऐं दिल्ली मुख्य इलाइक़ा आहिनि जंहिंमें सिंधी चङी तइदाद में रहंदा आहिनि। गुजरात ऐं राजस्थान जो उहो एराज़ो जेका सिंध जे साराह सां लॻल आहिनि, हुते पिणु सदियुनि खां वठी मंगार, जाट, सोडेजा ऐं जाड़ेजा वग़ैरह रहंदा आहिनि, जंहिंजी मातृभाषा सिंधी आहे। सिंधी आर्या ॿोलियुनि जी कुटुंब जी हिकु मुख्य अदबी ॿोली आहे ऐं हिंदी, उर्दू, पंजाबी, कोंकणी, ओडिशी, आसामीस ऐं हिन कुटुंब जी अॻिठे में अॻिठियूं ॿोलियूं आहिनि, जंहिंजो असरु भारत जे हर हिकु ॿोलीअ ते नज़र अचे थो। भारतीय विज्ञानियुनि जे राय मूजिबि भारतीय आर्या ॿोली जो जनमु उन्हनि अवामी आराई ज़बानुनि मां थियो आहे जेके वेदनि वॾे ज़माने में उत्तर भारत जे जुदा जुदा इलाइक़े में ॻाल्हायूं वेंदियूं हुयूं। उन्हनि मां हिकु ॿोलीअ जे आधार ते संस्कृत ॿोलीअ जो विकास थियो, जंहिंमें वेद, धर्मशास्त्र, रामायण, महाभारत वग़ैरह ग्रंथ लिखिया विया। उन्हनि जो जनमु पंहिंजे इलाइक़नि जे प्राचीन ॿोलियुनि मां थियो आहे। हिननि क़दीम ॿोलियुनि खे विद्वाननि प्राकृतिक ॿोलियूं सादियूं आहिनि। उन अवली प्राकृतिक ॿोली में आहे जेका वेदनि वॾे ज़माने में सिंध ऐं हुननि जे आसपास वॾे एराज़ुनि में ॻाल्हाई वेंदी हुई। सिंधीअ जी ॿोली में कुझु अहिड़ियूं ख़ासियतूं ज़ाहिर थियनि थियूं हुननि खे ॿियूं भर वारियुनि ॿोलियुनि खां निराली सुञाणप मिले थी। उन्हनि मां मुख्य ऐं आहिनि सिंधी लफ़्ज़नि जे आख़िर में कंहिं न कंहिं सुर जो उचार हूंदो आहे। सिंधी ॿोली में 4 चूसणा लफ़्ज़ आहिनि जेके लफ़्ज़नि जे माना में तफ़ावत पैदा कनि था। सिंधी में पंहिंजा नकावा व्यंजन आहिनि। सिंधी ॿोलीअ असीं सर्वनाम खे पछाड़ी में लॻाए कतब आणींदा आहियूं। शब्द भंडार जे ख़्याल खां बि सिंधी घणी शाहूकार ॿोली आहे। अचो त असां पंहिंजी मातृभाषा सिंधी खे फ़ख़्र सां हुन जो अभ्यास करूं, घर में नंढनि ॿारनि सां बि सिंधी में ॻाल्हायूं ऐं पंहिंजे सिंधी भाषा जो शान ऊचो कयूं। जय झूलेलाल।